पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेघना सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे हिकु शइ ॾिसण वटां वाज़े मिलंदी, जंहिं का आहे सांवल कीअं जाबर खे कुटियो हुयो ऐं हसीना ऐं जाबर जो जेको चकर हुयो वॾे साईं जे साम्हूं सांवल पेश कयो हुयो जाबर खे वग़ैरह वग़ैरह, ऐं वॾे साईं जे साम्हूं ई हसीना जाबर खे चंबा हणी जान छॾाई ऐं वॾे साईं खे कीअं एतबार ॾियारे हसीना हिकु गेम खेॾे वई। सॼी कहाणी जेको आहे न वाज़े करे सांवल ॿुधाए छॾी। तव्हां ॾिठो चाकर ख़ान खे, ऐं चाकर ख़ान बि अञा यकीन न कंदो, चवंदो अञा कुझु ॿियो ॿुधाए, अञा मूंखे अहिड़ी शइ ॿुधाए जिते मूंखे सही तरह यकीन अचणु घुरिजे। ऐं सांवल खां आहिस्ता आहिस्ता उहे राज़ ॿुधंदो वेंदो जाबर ख़ान ऐं हसीना जा चाकर ख़ान, ऐं सांवल बि ॿुधाईंदो वेंदो। यानी काफ़ी केस आहिनि त इन्हनि जा बैकग्राउंड तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल यानी अॼु शाहिद खुसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे हर वक़्तु बहितरीन खां बहितरीन अपडेट मिलंदी रहंदी। जेतिरो थी सघे दोस्तों इनखे शेयर कयो ऐं प्यारा प्यारा सुठा कॉमेंट बि ज़रूरु कंदा।